वालेकुम दोस्तों, हाज़िर आहियूं अॼु हिकु नए वीडियो सां गॾु। दोस्तों, सभ खां पहिरियां त मां तव्हां सभिनी दोस्तनि भाइरनि खे दिली गहराइनि सां ईद जी मुबारक ॾींदुमि त हमेशह ख़ुशि हुजो। अॼु जे हिन असां वीडियो में जेको आहे सो पंहिंजे मैजिक ट्रिक जे बारे में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त हिकु एप्लीकेशन जे थ्रू असां पंहिंजा मैजिक जे रिलेटेड जेके वीडियोज़ आहिनि उहे कीअं क्रिएट था करे सघूं। ठीकु आहे दोस्तों, त हलूं था पंहिंजे हाणे टॉपिक जी तरफ़। ऐं हुन में मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त असीं हिते कीअं पंहिंजी एप्लीकेशन खे यूज़ करे था सघूं। त सभ खां पहिरियां असांखे पंहिंजे प्ले स्टोर में अचिणो आहे ऐं हुन में वञी करे हुन खां पोइ असीं कंदासीं रिवर्स नाले सां पंहिंजो एप्लीकेशन आहे उहा हिन में इंस्टॉल। ठीकु आहे दोस्तों, त हिते ही जेको रिवर्स नाले सां हीअ एप्लीकेशन आहे मूं वटि ऑलरेडी इंस्टॉल थियल आहे। ऐं ऑलरेडी इंस्टॉल करण जो मक़सदु इहो ई हूंदो आहे जीअं तव्हांजो टाइम बची सघे। ठीकु आहे दोस्तों, त उनजे लाइ हिते मां हाणे हिनखे ऑलरेडी इंस्टॉल करे रखियो आहे। त हिते असीं हिनखे डायरेक्टली कयूं था हिते ओपन रिवर्स खे। हिते हिनखे ओपन करण खां बाद में कुझु ई सेकंड वठंदो, जंहिंखां पोइ पंहिंजो एप्लीकेशन स्टार्ट थी वेंदी आहे। ठीकु आहे दोस्तों, त हिते असांजी हीअ एप्लीकेशन स्टार्ट थी चुकी आहे। त हिते हिन में जेको हीअ ऑप्शन अचे थो पियो त हिन ते असीं क्लिक कंदासीं। हिन ते क्लिक करण खां पोइ असां वटि ॿ ऑप्शन ईंदा, रिकॉर्ड मूवी ऐं चूज़ मूवी। रिकॉर्ड मूवी में उहो जेको असीं डायरेक्टली हिते पंहिंजो काई बि मूवी भरे करे ऐं उन खां बाद में असीं हुनजी सेटिंग कयूं। या चूज़ मूवी उहा जेका असांजी ऑलरेडी जेका हिन में भरियल आहे ऐं उहा पोइ असां हुन जॻह रखियल हूंदी आहे पंहिंजी मेमोरी में मौजूदु। ठीकु आहे, हिते मां तव्हांखे हिते चूज़ मूवी में वञी करे ऐं हुन खां पोइ हिकिड़ी कंहिं मूवी खे हिते सिलेक्ट था करियूं। ठीकु आहे, त हिते मां तव्हांखे जेको आहे सो पंहिंजी काई बि हिकिड़ी मूवी खणी करे उहा ॾेखारियां थो। ठीकु आहे दोस्तों, त हिते कैमरा में था वञूं। त कैमरा में अची करे ऐं उन खां पोइ असीं हिनखे हिकु दोस्त जेको आहे असांजो उन जेको आहे सो हिकिड़ो भितर खणी करे उहो उन में उछलाए थो वाही में। ठीकु आहे, त उन में उनखे असीं जेकॾहिं रिवर्स कंदासीं त उहो जेको आहे सो जेको पहिरियां भितर थो हुन में किरे उहो पहिरियां जेको आहे हिन जे हथ में ईंदो। ठीकु आहे दोस्तों, त हिते हिनखे हाणे हिते हिनखे कंदासीं स्टार्ट ते क्लिक करण खां अॻु में जेको आहे सो तव्हां हिन में हिनखे क्लिप खे घटि वधि बि करे था सघो। ठीकु आहे, हिते हिनखे घटि वधि करे था सघो। त हिते हाणे हिनखे कंदासीं स्टार्ट ऐं उन खां बाद में हिनखे जेको आहे सो मुकमिल जेका सेटिंग आहे सभिनि खे छॾे करे सिंपली तव्हां स्टार्ट रिवर्सिंग ते हिते कयो क्लिक। हिन ते क्लिक करण खां बाद में हिते असांजी जेको आहे सो मूवी जेका आहे कुझु जेको आहे सेकंडनि जे लाइ हिते पंहिंजो लोडिंग कंदी ऐं उन खां बाद में जेको आहे सो हीअ मुकमिल तयारु थी करे असां वटि अची वेंदी। ठीकु आहे, त हिते हीअ ॾिसो हिन में हिनखे सॾु करे थो त हुनजे जेको हथ में भितर या जेको पथर आहे उहो हिन जे हथ में अची थो पवे। त तव्हां जेको आहे सो कंहिं बि हिकु जेकॾहिं दोस्त खे ॾेखारींदव त भाई मूं जेको आहे हिन में जादू कयो आहे, त हू फ़िलहालु त हिन में का बि अहिड़ी माना ग़लती या का बि अहिड़ी चुक न कढी सघंदो ऐं हुनखे वाक़ई एतबार थींदो त वाक़ई हिन में इहा कीअं थी हिन जे हथ में अचे। ठीकु आहे, त हिनखे हिकिड़ो दफ़ो मां वरी तव्हांखे प्ले करे ॾेखारियां थो ऐं हिन जो जेको जेन्युइन वीडियो आहे उहो मां तव्हांखे ॾेखारियां थो। हिनखे प्ले करियूं था, ॾिसो हिनखे सॾु करे थो ऐं हिन जो जेको स्रोटो आहे उहो हिन जे हथ में पियो अचे। ओके ऐं उन खां अॻु में हीअ जेका असांजी क्लिप जेका असांजी भरियल आहे उहा मां तव्हांखे हिन में ॾेखारियां थो। ठीकु आहे, हिनखे बैक करे जेका सेट जी मेमोरी आहे फाइल मैनेजर हुन में ईंदासीं। हिते हिनखे ते क्लिक करण खां पोइ पंहिंजे वीडियोज़ में ईंदासीं। ठीकु आहे, हिन वीडियोज़ में अचण खां बाद में हिते असांजे जेके वीडियोज़ मुख़्तलिफ़ वीडियोज़ आहिनि उहे हिन में अची वेंदा। ठीकु आहे, त हिते असांजो जेको फस्ट वारो वीडियो आहे उहो हीअ आहे असांजो। हिन ते कयूं था हिते क्लिक। हिन ते क्लिक करण खां पोइ असीं हिनखे हिते कयूं था प्ले। ठीकु आहे, त हाणे हिन में तव्हां ॾिसो त हिन में स्रोटो उछलाए थो ऐं हुन खां लास्ट में जेको आहे सो हुनखे पोइ हीअं इशारा थो करे अचण जा। ठीकु आहे, त हिनखे ईअं इशारा जॾहिं माना लास्ट में कबा त उहो जेको लास्ट वारो कमु आहे उहो फस्ट में थी वेंदो ऐं जेको फस्ट वारो कमु आहे उहो लास्ट में थी वेंदो, मतिलबु त टोटली रिवर्स थी वेंदो। ओके, त इहा तव्हां एप्लीकेशन हिकिड़ो दफ़ो हिनखे इंस्टॉल करे हिनखे तव्हां यूज़ कयो। ठीकु आहे, उन खां बाद में तव्हां इहो मूंखे ॿुधाइजो त छा वाक़ई इहा ट्रिक तव्हांजी कमु करे थी या नथी करे। त हीअ बिल्कुलु हिकु जादू वांगुरु जेको आहे सो कमु पई थी करे। तव्हां कंहिं शइ खे सॾु करियो था ऐं उहा सिधी अची तव्हांजे हथ में थी पवे। त ठीकु आहे दोस्तों, त इहो असांजो अॼु वीडियो उमेदु करियां त तव्हांखे बिल्कुलु सुठे नमूने सां सम्झ में अची वियो हूंदो। अगरि सम्झ में न आयो आहे तव्हां कमेंट में पुछी था सघो ऐं मिलंदासीं कंहिं नए वीडियो सां गॾु। मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।